नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो लॻे हथुंगो में साईं पुरसनाराम दरबार हथुंगो पारां हर साल जीअं इन साल बि हिकु ॾींहं जी मुफ़्त मेडिकल कैंप लॻाई वई। कैंप में मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे माहिर डॉक्टर हरेश कुमार, डॉक्टर जीवत सुंदर, डॉक्टर भगवान दास, डॉक्टर कृष्ण कुमार ऐं ॿियनि डॉक्टर मुफ़्त कैंप में 1000 खां मथे मरीज़ जो फ्री में मुआइनो कयो, जंहिंमें शुगर, कारी साई, चमड़ी जे बीमारियुनि समेत मुख़्तलिफ़ बीमारियुनि जा मरीज़ शामिल हुआ। साईं पुरसनाराम जे शेवक अंकल दौलतराम नंदलाल ॿुधायो त असां साल में 2 खां 3 दफ़ा फ्री मुफ़्त मेडिकल कैंप लॻाईंदा आहियूं, जंहिंमें ग़रीब मरीज़नि जो मुफ़्त इलाज समेत हुननि जूं मुफ़्त टेस्टूं कयूं वञनि थियूं। हिन मौक़े ते आयल महिमान खे खाधो बि खारायो वियो ऐं आयल डॉक्टरनि खे सर्टिफिकेट पिणु ॾिना विया। साईं पुरसनाराम वारनि जे पारां 11वीं कैंप जेका लॻाई वई आहे अछड़े थर में, ऐं हिते तमामु थर वारे पासे जेको बीमारियुनि ते वॾो कंट्रोल थियो आहे फर्स्ट क्लास नमूने। अॼु 11वीं कैंप आहे। हर हिते असां वटि तक़रीबन 1000 खनि मरीज़ अची चुका आहिनि ऐं असीं चाहियूं था अहिड़ा फलाई कम थींदा रहनि। हमेशह इहे कैंपूं जेको आहे अहिड़ियूं लॻंदियूं रहनि। हर को ग़रीब गुरबे जो ॿाहिरि जा डॉक्टर आया आहिनि, हैदराबाद जा स्किन जा आया आहिनि, ॾंदनि जा आहिनि, लेडी डॉक्टर आहे। तमामु सुठे नमूने सभिनी खे मेडिसिन फ्री ॾिनी वई आहे। हर ग़रीब अमीर खे तमामु वीचारा ख़ुशि थींदा निकिता आहिनि। साईं साध पुरसनाराम जे नाले सां 11वीं कैंप आहे। हर 3-4 महीने से लॻाईंदा आहियूं। हिन कैंप में हर क़िस्म जो मर्ज़ ऐं हर क़िस्म जे मरीज़ खे दवा ॾिनी वञे थी। इनमें साइकाट्रिस्ट, स्किन, ॿारनि जा डॉक्टर, दिलि जा डॉक्टर, जनरल फिजिशियन, गायनाकोलॉजिस्ट, ॾंदनि जा हर क़िस्म जा मरीज़ अचनि था ऐं उन्हनि खे उन हिसाब सां दवाऊं गोरियूं फुल कोर्स जे हिसाब सां ॾिनियूं वञनि थियूं। जिन खे बि हेपाटाइटिस बी, सी डायग्नोस थिए थी, स्कैन करूं था, त उन्हनि उन हिसाब सां रेफर करे उन्हनि खे कैप्सूल दवाऊं बि हेपाटाइटिस बी, सी जी वठी ॾियूं था। असीं चमड़ी जा डॉक्टर ऐं दिलि जा डॉक्टर ऐं शुगर जा डॉक्टर ऐं ज़नानी बीमारी डॉक्टर हिते ईंदा आहिनि ऐं मरीज़नि जो हिते इलाजु कंदा आहिनि। ऐं हिते तक़रीबन 2-2.5 जे लॻभॻि हिते पेशेंट ईंदा आहिनि ऐं उन्हनि जो फ्री ऑफ कास्ट हिते इलाजु थींदो आहे। सो फ्रॉम दैट पॉइंट ऑफ व्यू माना 11 नंबर 11वीं कैंप आई आहे, पर मुंहिंजो अॼु फर्स्ट टाइम हिते एक्सपीरियंस आहे। पर एक्सपीरियंस इलाही सुठो रहियो आहे। इलाही सुठा पेशेंट हुआ हिते। तक़रीबन मूं 70-80 पेशेंट ईअं ॾिठा आहिनि कलाक ॾेढ जे अंदरि। ठीकु आहे, त मूंखे मोस्टली इहो त फीमेल्स जेके आहिनि हिकिड़े प्रेग्नेंट लेडीज़ हिते अचनि पियूं उहे, ऐं उनखां अलावा जेके गायनाकोलॉजिकल डिज़ीज़ आहिनि लाइक PID मोस्ट कॉमन हुई हिते। ठीकु आहे, उन PID जे लाइ टेस्ट रिपोर्ट्स वग़ैरह कुझु थींदा आहिनि, छो त इहे STI में कॉम्प्लिकेटेड में थी वञनि थियूं। हाणे उन जे लाइ असां वटि कुझु टेस्ट रिपोर्ट हिते कोन्हनि त असां करे सघूं। उन्हनि जे लाइ इहो थींदो असां त कैंप करे निकिरी वेंदासीं। त सरकार जे पॉइंट ऑफ व्यू खां इहो छा आहे त हिते सरकारी अस्पताल कोई हुजे त उते उहे किट्स वग़ैरह रखायूं वञनि, उन्हनि जे उहे टेस्टूं थियनि, उहे रिपोर्टूं थियनि। इन तरीक़े सां पाण हिकिड़ो त पहिरीं नंबर मोस्ट कॉमन डिज़ीज़ जेका हिते हले पई STI, उनखे पाण रोके सघूं था। हिन मां उन जे लाइ पाण खे एड्स वारियूं जेके किट्स अचनि थियूं उहे हेपेटाइटिस B ऐं C जूं किट्स हुजणु खपनि हिते, उहे हुननि जा थी वेंदा त उन हिसाब सां इहे डिज़ीज़ कंट्रोल थी वेंदियूं। बाक़ी असां त कैंप जे हवाले सां असां पंहिंजो बेस्ट ॾियण जी कोशिशि कईसीं त पेशेंट खे ॾिसी उनजे अकॉर्डिंग साइन एंड सिम्टम मेडिसिन ॾियूं, सो असां ॾिनीसीं। हीअं जेका ही 5वीं मेडिकल कैंप जेका हथुंगो दरबार में लॻी आहे, हथुंगो दरबार जे तरफ़ां हिन में जेके बि ग़रीब आहिनि, मुस्लिम, नॉन मुस्लिम जेके बि अचनि था, सभिनी जो इलाजु कयो वेंदो फ्री ऑफ कॉस्ट। कंहिंखां बि का फ़ी चार्ज न कई वेंदी आहे ऐं तक़रीबन साल में 2 या 3 दफ़ा हिन जो कैंप जो अरेंजमेंट कई वेंदी आहे। हिते जेको असांखे काफ़ी डिज़ीज़ आहिनि जेके असीं गवर्नमेंट खे बि अपील कंदासीं त हू जेको हिते इलाज मुआला जी सहूलियत पैदा करे, छो त काफ़ी पेशेंट आहिनि, ग़रीब आहिनि, अबोझ माण्हू आहिनि, उन्हनि जी ट्रीटमेंट सही नथी थिए ऐं उन लाइ हिते कैंप जेको दरबार तरफ़ां लॻाई वञे थी। हिते काफ़ी पेशेंट अचनि था जंहिंखे दवाऊं फ्री में ॾिनी वञनि थियूं ऐं स्पेशलिस्ट डॉक्टर बि घुराए वञनि था जेके हिननि जो इलाजु कंदा। लेडी डॉक्टर्स हूंदियूं आहिनि ऐं ॿिया बि काफ़ी डॉक्टर हूंदा आहिनि जेके सभिनी जो ग़रीबनि जो, सभिनी जो, हर इंसान जो इलाजु कंदा आहिनि सभिनी जो। ऐं असीं वरी बि गवर्नमेंट खे अपील कंदासीं त गवर्नमेंट तरफ़ां बि कुझु हिते फैसिलिटीज़ पैदा कयूं वञनि। ऐं हिते कैंप में आयो आहियां, हिते दवाऊं मिलियूं आहिनि, ॾाढी ख़ुशी थी आहे। ऐं हिते आयल आहे, मुंहुं सुजल मथो दुखे त ई दवा हीअ असां वटि साईं पुरसनाराम जे दरबार जी 11वीं कैंप आहे। हिन में मुख़्तलिफ़ बीमारियुनि जा जेके पेशेंट अचनि पिया, जंहिंमें जेको आहे साह जा आहिनि, डायबिटिक पेशेंट आहिनि ऐं TB जा पेशेंट आहिनि, काफ़ी पेशेंट जेको आहिनि तक़रीबन जेको आहे कार्डिक पेशेंट आहिनि, उहे हिते असांखे ॾेखारे चुका आहिनि। अञा बि हिते जेको आहे अचनि पिया। तक़रीबन 2 खां 2.5 हज़ार जेको आहे OPD जेको आहे न हिते असां ॾिसी छॾी आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ बीमारियुनि जा काफ़ी जेको पेशेंट जेको आहिनि असां अचनि पिया ऐं उन्हनि खे जेको आहे ट्रीटमेंट वग़ैरह फ्री जेको मिले पई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।